कोरोना की सूरत हाल बाबत तव्हांखे आगाह क्यों। हैदराबाद में कोरोना वायरस के हकारी केसिस की शरह 12% ताईं पहुंची वही है। जी नाज़रीन, अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। हैदराबाद में कोरोना वायरस जे हाकारी केसिस की शरह 12% ताईं पहुची वई, जॾहिं त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा 110 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। फौतुनि जो अंग 463 थी वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवांखे ॾियूं पिया। हैदराबाद में कोरोना वायरस जे हाकारी केसिस की शरह 12% ताईं पहुची वई आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा 110 नवां केस ज़ाहिर थिया। फौतुनि जो अंग 463 थी वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद मां आवाज़ जो सीनियर रिपोर्टर इरफान अली बुघियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। इरफान, छा तफ़सील आहिनि? जी इरफान। जी नाज़रीन, असां कोशिशि कंदासीं इन हवाले सां तफ़सील मालूम करे सघूं। अव्हांखे कोरोना जी सूरतहाल जे हवाले सां आगाह कयूं पिया। हैदराबाद में कोरोना वायरस जे हाकारी केसिस की शरह 12% ताईं पहुची वई। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर इरफान अली बुघियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। इरफान, छा सूरतहाल आहे कोरोना जे हवाले सां आगाह कजो। जी इरफान। जी इरफान, ॿुधाइजो हैदराबाद में कोरोना वायरस जे हाकारी केसिस की शरह 12% ताईं पहुती आहे। वधीक छा सूरतहाल आहे? इरफान सां कंहिं फ़नी ख़राबी सबब राब्तो न पियो थी सघे। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया। हैदराबाद में कोरोना वायरस के हाकारी केसिस की शरह 12% ताईं पहुची वही है। 24 कलाकनि दौरान कोरोना जा 110 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि, जॾहिं त फौतुनि जो अंग वधी 463 थी वियो आहे।